हज़रत ख्वाजा मोहम्मद हसन जान सरहंदी। वालिद ख्वाजा अब्दुर्रहमान जान सरहंदी। संदन लक़ब ताजुल औलिया आहे। संदन विलादत 6 शवाल 1278 हिजरी मुताबिक़ 6 अप्रैल 1862 ईस्वी कंधार में थी। पाण पंहिंजे शौक़ सां बग़ैर कंहिं उस्ताद जे पढ़ाइण जी ऐं बग़ैर कंहिंखे ॿुधाइण जी अकेलाई में पूरो क़ुरान पाक यादि कयाऊं। बाद में ख़बर पई त पाण क़ुरान जा हाफ़िज़ आहिनि। पाण पंहिंजे वालिद हज़रत ख्वाजा अब्दुर्रहमान जान वटि दीनी तालीम हासिल कयाऊं। पोइ जॾहिं पाण सिंध में आया त संदन वालिद जे ख़ासि मुरीद अलामा काज़ी लाल मोहम्मद मटियारी वारनि वटि 2 साल टखड़ शरीफ़ में दीनी इल्म पढ़िया। उनखां पोइ मके में आया त मौलाना रहमतुल्लाह महाजर मक्की ऐं हज़रत शेख अहमद ज़ैनी दहलान ऐं शेख अबू नसर मुहद्दिस शामी वटि बि इल्म हासिल कयाऊं। संदन तसनीफ़ात में कमो बेश 27 या उनखां मथे किताब शामिल आहिनि। उन सां गॾु पाण बहितरीन शाइर हुआ। संदन कुझु शेरनि जी माना हिन तरह आहे। मदीने जी तारीफ़ में जेके बि चवां सो दरिया मां हिकु क़तरो आहे। बख़्शिश उते आहे, रोज़ो उते आहे, नमाज उते आहे, ज़कात उते आहे। ए मुंहिंजा परवरदिगार, तूं पंहिंजे हिन बाने खे पंहिंजे फज़ुल सां उते रिहाइश अता कर। मक़ाम ज़िंदगी ऐं मौत उते आहे। जेकॾहिं तूं हिन जहान में जन्नतुल मावा ॾिसणु चाहीं थो त रोज़े पाक में वेह ऐं अल्लाह पाक खां उते निजात तलब कर। पाण हिकु भेरे बीमार थी पिया। पोइ जॾहिं सिहतयाब थिया त सिहत जे बारे में अरबी में शेर चयाऊं, याने आउं नथो ॼाणा त सिहत जे बारे में छा लिखां। इहा चङनि भलनि वटि ॻुझी नेमत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ए मुंहिंजा पालनहार, हर वक़्तु हयाती ऐं ममाती में मूंखे आफ़ियत अता कर। संदन वफ़ात पाण सूमर जे ॾींहुं शाम जो 5 बजे 2 रजब सन 1365 हिजरी मुताबिक़ 3 जून 1946 ईस्वी टंडो साईंदाद में वफ़ात कयाऊं।